डिसंबर सिंधु तो में साव जे उनवान हेठां आदलपुर जे भरपासे वारे इलाइक़नि में सिंध जो एकता जो ॾियारो, सिंध जी सकाफ़त जो ॾियारो पुरजोश ऐं जज़्बे सां जारी आहे। आउं हिन वक़्तु मौजूदु आहियां आदलपुर ते द सुप्रियर मॉडल स्कूल में, जिते सिंध जो सकाफ़ती ॾियारे जे हवाले सां हिकु तक़रीबात मुनक़द कई वई आहे, जंहिंमें शागिर्दनि पारां टेबलो पेश कयो वियो आहे ऐं तक़रीरूं पिणु कयूं आहिनि। अचो त मौजूदु हितां जे शागिर्द आहिनि ऐं उस्ताद आहिनि ऐं महिमाननि सां ॻाल्हि ॿोल कयूं। सिंधु तो में साव असांजे नाले सां प्रोग्राम मुनक़िद थियो सिंध जी सकाफ़त खे उजागर करण लाइ। सिंध ते ॻाल्हाइण लाइ असांखे सदियूं गुज़री वेंदियूं, पोइ बि असां तारीफ़ कोन ॻाए सघंदासीं। सिंध असांजी क़दीम ऐं अज़ीम धरती आहे ऐं असां तमामु घणा ख़ुशनसीब आहियूं, लेकिन अज़ीम 5000 साल पुराणी धरतीअ जा वारिस आहियूं। के शाइर कीअं खूब चयो आहे, मां सिंधी आहियां, मां सिंधी आहियां, मां सिंध मथां सिर घोड़ींदसि, आज़ादी मुंहिंजी मंज़िल आहे, मां ज़ंजीरनि खे बे तोड़ींदसि। हिन धरती ते कर ज़ुल्म भली, हिकु ॾींहुं ते इंसाफ़ मिलणो आहे, तुंहिंजा कूड़ा क़ाइदा लठ जदी में लोड़ींदसि। असां सिंधी आहियूं, असां सिंधी हुजण ते गर्व आहे। सिंध जी सकाफ़त 5000 साल पुराणी आहे ऐं अॼु असां सिंध जी सकाफ़त जो ॾींहुं मल्हाए रहिया आहियूं। हिकु सिंध हिकु सकाफ़त। डिसंबर जो महीनो जेको हर साल सिंधी सकाफ़त जो महीनो करे मल्हायो पियो वञे, असां लाइ कंहिं ईद खां घटि नाहे। सिंध जी सकाफ़त 5000 साल पुराणी आहे। असांजे स्कूल में कल्चर डे जो प्रोग्राम थियो आहे। असां चाहींदा आहियूं त असांजे स्कूल में अहिड़ा प्रोग्राम थियनि। सिंधड़ी तो जो संगत तो मरंदासीं बि त मुर्गी। सिंध धरती अज़ीम ऐं क़दीम धरती आहे असांजी। असां तमामु ख़ुशनसीब आहियूं जो हिन 5000 साल पुराणी असांजी सकाफ़त जा वारिस आहियूं। पूरी दुनिया में पंहिंजी साख रखंदड़ अज़ीम सकाफ़त ऐं धरती जंहिंखे उजागर करण लाइ ही प्रोग्राम मुनक़िद कयो वियो आहे। हाजी नाज़रीन, मौजूदु उस्तादनि ऐं शागिर्दनि सां ॻाल्हि ॿोल कईसीं, जंहिंजो चवणु आहे त हीउ जेको ॾियारो आहे 5 डिसंबर असांखे कंहिं ईद खां घटि न आहे। 5 डिसंबर इनशा अल्लाह रोज़ानी पंहिंजी अख़बार ऐं टेम न्यूज़ जे सथ सां मल्हाई वेंदी। कैमरामैन मोहम्मद इसा कोलाची सां गॾु माजिद अली कलवड़ो, टेम न्यूज़ आदलपुर।